नाज़िम अली में हथियाबंदन घर में धाड़े दौरान मज़ामत गर्दनी के गोलियों हणी क़त्ल कर चुको आहे। तफ़सील मालूम कंदा रब नवाज़ मस्तोई खां। रब नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बिन कासिम थाने जे गुलशन फलक नार सोसाइटी घर अंदर घेरी करे धाड़ो हयो, जॾहिं त धाड़े हणण सां जेको घर मालिक आहे उनखे क़त्ल कयो वियो आहे। जिन ते इतला मिलण ते बिन कासिम पुलिस रेंजर्स एम्बुलेंस वाक़िया स्थल ते वॾे तादाद में पहुची आहिनि। जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त 6 खां वधीक हथियारबंद घर में दाख़िल थिया, जिन खे खे यरगमल बणाए संदसि मुबैना तौर तशदुद कयो, जंहिं सबब घर जो जेको धणी आहे उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे थॾे ते ई फोत थियो। जॾहिं त जवाबदार क़ीमती सामान, रोक रक़म ऐं जेको घर जूं फाइला पिणु पाण सां गॾु खणी आया। पुलिस जो चवणु आहे, पुलिस जो वधीक चवणु आहे त फोतियल शख़्स जेकी सुञाणप आहे उहो राव जावेद तौर ते कई वई आहे। जॾहिं त पुलिस जो वधीक चवणु आहे त जेको आहे केस जी जेके जांच करे रहिया आहियूं, जॾहिं शुरूआती जांच मूजिबि शक जे बुनियाद ते सोसाइटी जे सिक्योरिटी गार्ड खे पिणु हिरासत में वरितो वियो आहे। जॾहिं त वधीक हिन केस बाबति जांच कई वई आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं जेको आहे सो अञा जेको कानूनी तौर ते जेको केस आहे उहो क़त्ल जी एफआईआर दाख़िल आहे थी सघे। जी वॾी महिरबानी रब नवाज़, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।